अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू विन न्यूज़ चैनल। ख़बर शामिल पिया उमरकोट खां डॉक्टर अहमलाल वाघानी मुताबिक़ किनेरी रबर कमेटी जे हुकुम ते जीएसएन मुआज़ पारां एतिजाजी रैली ऐं मुज़ाहिरो कयो वियो। किनेरी में जीएसएन मुआज़ जे ज़िले सदर इम्तियाज़ चांडियो जी अॻुवाणी में रबर कमेटी जे हुकुम ते क़ौम परस्त उगाणनि ते दाख़िल कयल कूड़े केसनि ऐं जीएसएन मुआज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो ख़िलाफ़ जीएम सेठ जे जनम ॾींहुं मल्हाइण लाइ वेंदड़ काफ़िरनि खे रोके कूड़ी एफआईआर दाख़िल करण ख़िलाफ़ प्रेस क्लब किनेरी जे साम्हूं रैली कढी वई। एहतजाज में जीएसएन जा मुआज़ जे ज़िले सदर इम्तियाज़ चांडियो, हल्के जनरल सेक्रेटरी अब्दुल हक, रजिब खासकेली, माशूक सिंधी, विक्रम कुमार, नज़ीर चांडियो, रहीमशीदी, शीतन बैल, करमन कोहली, कैलाश मगवान ऐं क़ौमी कारकन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ज़िले सदर इम्तियाज़ चांडियो चयो त सिंध पुलिस पंजाब ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत खे नाकाम बणाए रही आहे। जेके पुरअमन काफ़िला ॿधबा हुआ उन्हनि खे रोकियो वियो, कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल कया विया ऐं उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो। क़ौम परस्त अॻुवाणनि ते कूड़ा केस दाख़िल कया विया। हिन वधीक चयो त जबर धमकियुनि सां असांखे पंहिंजे नज़रिए खां नथो हटाए सघिजे। असां सिंधी जी ख़ुशहाली ऐं बका लाइ हर मुआज़ ते टकराअ लाइ तयारु आहियूं। हिन चयो त सभई कूड़ा केस फौरन तौर ते ख़तमु कया वञनि, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज रैलियूं कढियूं वेंदियूं ऐं धरना हया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो विन न्यूज़ HD।